बे पासे अवांखे अपडेट कंदा हलूं। मीरपुर ख़ास मां दरगाह उमीदुनि भरियो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार मारिजी वियो आहे। पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सुमरो खे अणॼातल हथियारबंद क़तल करे फ़रार थी विया आहिनि। अपडेट कयूं पिया। मीरपुर ख़ास मां दरगाह उमीदुनि भरियो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार मारिजी वियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त हथियारबंद पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सुमरो खे क़तल करे फ़रार थी विया आहिनि। आगाह कयूं पिया अवांखे। मीरपुर ख़ास मां दरगाह उमीदुनि भरियो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार मारिजी वियो आहे। पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार सुमरो खे अणॼातल हथियारबंदनि क़तल करे फ़रार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां उमर दाऊद पोटरो खां। उमर, छा तफ़सील आहिनि? मीरपुर ख़ास से गरीबाबाद थाने जी हद आहे, जिते हेड कांस्टेबल ज़ुल्फ़कार सुमरो पंहिंजी ड्यूटी ॾेई जेको दरगाह तां जेको आहे से अची रहियो हो त जेको आहे नामालूम हथियारबंदनि जेको गोलियूं हणी हुनखे क़तल करे छॾियो आहे। पुलिस जा वॾा अटाला जेका हुते पहुची जेको लाश आहे पंहिंजी तावीन में वठी ज़रियनि मूजिबि त बे 110 में जेको फहाइशी जी अॾे ते हिकु छोकिरी सां दोस्ती जी बुनियाद ते तकरार हलंदड़ हुयो ऐं ज़रियनि जो चवणु हो त पुलिस छोकिरी खे गिरफ़्तार करे नामालूम जेको आहे हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। ऐं ॿिए तरफ़ असांजो SHO जेको आबिद आहे उन सां राब्तो थियो। उन ॿुधायो त ज़ुल्फ़कार सुमरो जेको आहे ऐं उहो पंहिंजी ड्यूटी तां वापसी अची रहियो हो त दरगाह उमीदुनि भरियो भरिसां ओचितो नामालूम जेके हथियारबंद आहिनि उन्हनि जेको आहे सिधियूं गोलियूं क़तल करे छॾियो आहे। ऐं जेको हिन वक़्तु असां जी, जेकी वाक़े जी जांच जेकी आहे उहो करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे मोहम्मद उमर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।